बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह लतीफ़ बेटाई जो बैत है सुर कल्याण मां चेथो तो एक कसर दर लख कोड़े कणस गिड़खियों जेड़ा करया परख तेड़ा साहब सामो। हाणे जी थोड़ी घणी तशरीह जेका मूंखे अचे थी चेथो एक कसर चेथो तो ही सॼो जहान जेको आहे सो हिकिड़ो महलात आहे महल आहे। कसर उनखे चइबो आहे जेको वॾो महल हुजे या कंहिं वॾे बादशाह जो इबादत खानो या इबादत गाह या को वॾो कोट वग़ैरह उनखे कसर चइबो आहे। एक कसर दर लख उन में लखे दर आहिनि माना इबादत करण जा लखे दरवाज़ा वञी इबादत कयो। ऐं कोड़े कणस गिड़खियूं चेथो त किरोड़े वरी उनखे दरियूं आहिनि जेथा बि तव्हां ॾिसो चेथो जेॾा कयां परख चेथो जेॾे बि नज़र कयां तेॾा साहब साम्हूं चेथो जंहिं बि खिड़कीअ खां ॾिसां दरवाज़े खां ॾिसां त उतां जेको आहे त मूंखे पंहिंजो साहब ॾिसण में थो अचे अलाह ॾिसण में थो अचे। इहो आहे शाह लतीफ़ बेटाई जो बैत। तो दोस्तों जेकॾहिं का कट पकाई हुजे त उन जी माफ़ी। हक़ लतीफ़ जी लतीफ़ जी ॿोली।